मालिका के मनाए गए साइंस के मनाए गए चाल कराती सच्ची सरकार सच्ची धरती साईं जय बाबा वडी हस्ती। क्या बात है जोरदार ताली भाई। ताली लगाने का मुझे खुशी थी पर उसी कराने वाली संगति के करी देखो 1 2 3 4 सच्ची सरकार सच्ची सरकार सच्ची धरती साईं जय बाबा बनी हस्ती साईं जय बाबा बनी हस्ती। सच्ची सरकार सच्ची धरती साईं जय बाबा बनी हस्ती।
असांखे मौज कराइणी आहे तव्हांखे मौज अचणु खपे हा उथी करे नची टपी करे जेको बाबा जो दीवानो केरु आहे जेको दीवानो आहे वाह केरी केरा जेको आहे असां अदब त मथे कंदो मां चवंदुमि अधु दीवानो आयो जेको सॼो दीवानो आहे असां मथे कयो था भाई एंटी ना कम करे भाई जो कावा लेकर आए दीपक भाई चवंदा आहिनि जेको बाबा जो दीवानो आहे नची न ॾेखारे बिल्कुलु हिन ख़बर पवंदी केरु दीवानो आहे वाह वाह दीवानगी एॾी चढ़ंदी आहे तंहिंखां पोइ ख़बर पवंदी आहे कि उहो केतिरो साम्हूं वारे लाइ चढ़ियो आहे केतिरो दीवानो आहे त हीअं मां त न ईंदो उथी करे नची टपी करे छा कंदासीं हा सेम आइब्रा से आज किधर से आ गया हारमोनियम इधर है वाह हो जेको बाबा जो दीवानो आहे नची त ॾेखारे बाबा जो दीवानो नची त ॾेखारे केरु केरु दीवानो उथी करे नची टपी करे ताली लगा जेको बाबा जो दीवानो आहे नची त ॾेखारे दीवानो आहे नची त ॾेखारे जेको बाबा जो दीवानो आहे नची त ॾेखारे बाबा विश्वनाथ के हरे लगे तो लगाए भाई साईं हाणे रंग ते लगाए ना साईं असांजे साईं जो जय बाबा जो रंग हर कंहिंखे था लॻे हर रोज़ संगत ईंदी आहे साईं आतवार ते ख़ासि करे साईं आतवार ते ख़ासि करे हिते मौज लॻंदी आहे त नची टपी करे साईं जे नाले ते हाज़िर हाज़िर साईं विश्वनाथ साहिब जे नाले ते असांजे जय बाबा साईं जे नाले ते नचणो आहे टपणो आहे भाई साईं हेॾा गुरु जी जा दर्शन होला जय बाबा जाने पंहिंजे सभिनी रखंदा हुआ हाज़िर हाज़िर साईं विश्वनाथ साहिब जे नाले ते अचो नची टपी करे हो जेको बाबा जो दीवानो आहे नची त ॾेखारे बाबा जो दीवानो आहे नची त ॾेखारे बाबा विश्वनाथ के हरि लगे तो लगाए हो जेको बाबा जो दीवानो आहे नची त ॾेखारे ये मानो नहीं तो उसी के नदी में भी मेरा मुझे भी है चलो बाबा देखो बाबा जो दीवाना है नदी नदी काले जय बाबा जो दीवाना है नदी नदी काले जय बाबा जो दीवाना है नदी नदी काले बाबा विश्वनाथ के हरि रंग तो लगाए सजी संगत जो घटे मिली करे उठी करे नची टपी करे भाई घड़ी घड़ी न चवायो अम्माऊं वेंदियूं आहिनि हा मिली करे आए होया जेके हिन पासे नज़र वेठी आहे जंहिंखे ख़ुशी आहे नची टपी करे छा कंदासीं आहे सभु खे सज सभु सही जो घटे वाह वाह कोई जरूर सके मुझी घरवाली सब ताली बजाए जेका नथी उठी सके वाह भाॼाई जो नथी टपी करे आहे नबी के सज सभ से जो घटे आहे नबी के सज सभ से जो घटे बोले वाले के जो अज ढोल बजाए
मिठड़े जय बाबा जो ही द्वार जेको इंदो थींदो तेजो मेरो पार भाई जोरदार तालियों असांजे जय बाबा जे लाइ बेस बंदा सफा बंदो कल सुरेश बाबू चैन चाय घुराया यार की नंढड़ी ये न कर पाड़ा भाई ॾाढो सुहिणो भजन वणंदड़ बि लॻियो असां बि तव्हां वांगुरु साईं जे दर ते सेवा करण जे लाइ आया आहियूं को न भॼन वारा न को भगत न को कीर्तन वारा पर इहा अमा असांजे मथां आसीस जो अघु रखी वई आहे अहिड़ो द्वार संतनि जा द्वार ॾेखारियो वई आहे तंहिंजे करे देश विदेश में घुमी करे अहिड़ी सुहिणी मंडली सुठा कलाकार ते मनु महाराज त मुंहिंजी घरवारीअ सां महीने या 25 ॾींहं गॾु हूंदो आहे हींअर बि असांजा साईं लक्ष्मीराम साहिब जिन जी टोनी साईं वटां सॾु आयो त गांधीधाम गुरु नानक जयंतीअ ते वञण थो थिए पियो इहा संतनि जी आत्मा कृपा आहे कलाक जो मौक़ो अचे जो मूंखे ख़बर आहे असांजा प्यारा प्यारा साईं विसनदास साहिब टाइम टेबल जा पंचुअल पंहिंजे टाइम ते हर काई ॻाल्हि पूरी करणु चाहींदा आहिनि पर हिकिड़ी अॼु सुहिणी ॻाल्हि मूंखे हिते ॾिसण लाइ मिली जो असांजी भाॼाई जी ॻाल्हि कई भई जेकॾहिं लेडीज़ नचंदी त वरी जेंट्स न नचंदो धर्मपाल बाबू न आया असांजी भाभी आई त वरी ॿियो दफ़ो चई मां न नचंदमि त पोइ धर्मपाल बाबू नचंदव त ॾाढो सुहिणो मूंखे अलॻि अंदाज़ मिलियो जय बाबा जे दर ते इहो पर हे साईं जिन जो द्वार
गॾिजी करे अचो नचो काॾे था धर्मपाल अच्छा दीपक भाई जी साईं पर पहिरीं हिकु ज़ोरदार तारीफ़ भले काननि के असांजे विच में धर्मपाल भाई काॾे वियल आहिनि टियों ॾींहुं हुनजी तबियत ॾाढी ख़राब हुई शायदि भी शुगर हाई थी वई आहिनि बावजूदि हुनजे बि उन्हनि मूंखे हिकु घंटी वॼाई रिमाइंड करायो साईं तव्हांजो कार्यक्रम अथव परीहं सभु कार्यक्रम सभिनि खे तय कयो अथव न छो जो ॿई ॾींहं सेवा जो मौक़ो अॼु बि ऐं सुभाणे बि गोपाष्टमीअ जो जेको सुहिणो त्योहार आहे उन ते बि असांखे सेवा जो मौक़ो मिलियो आहे त मां चाहींदुमि ॿियनि खे बि संगत खे चइजो त वधि में वधि सुभाणे न गोपाष्टमीअ ते श्री कृष्ण कन्हैया लाल राधे रानीअ जे लाइ मां आहियां राधा रानीअ जो भक्त भाई बोल श्री कृष्ण कन्हैया लाल की मुझे प्यारी प्यारी राधा रानीअ की बोल बरसाने वाले की वाह वाह क्या बात है बरसाने वाली छो जो यादि कंदासीं राधा रानीअ खे त पंहिंजो पाणी हो कान्हा उनजे पोयां ईंदो पर जेकॾहिं हिन जे करे डुकंदासीं न त रतु रुलाईंदो अलाए छो मूंखे लॻंदो आहे इहो मुंहिंजी सोच आहे मां संगत खे नथो चवां पर मूंखे लॻंदो आहे कृष्ण जा भक्त तव्हां ॾिसंदव ऐं कटर असांजो पप्पा बि वेठो अथव क्या बात है गिरधारीलाल भाटिया कृष्ण जा भक्त माना बल बि छो जो उहो हिते पूर्ण करे हर तकलीफ़ दूर करे इहो हलंदो आहे पर असां में एॾी ताक़त एॾी शक्ति कान्हे जो हुनजा टुकड़ा ॾिनल हिते ई हिकु ॾींहं में कष्ट पूरा करे हलो हिकु ॾींहं में जो अम्मा मुंहिंजे मथां 100 किलो बोझो पए खणी सघंदुमि हिकिड़ी मिली आहे 100 किलो जी भारी थी पए वरी जो जेकॾहिं हेवी मिले त पोइ छा कयां तंहिंजे करे पकड़ियो आहे राधा रानीअ जी ओट न पवंदे कॾहिं चोट पंहिंजो पाणी हुनजे कॾहिं बि डुबंदो ईंदो अचो असांजा भाउ त सुहिणो मौक़ो आहे और आज एक बड़ा ही प्यारा सा भजन जो दीपक भाई ने बड़ी मेहनत करके मुझे भेजा था बोला कि 3 साल से राज भाई ये भजन हमने लिख लिया है लेकिन ये भजन कोई गा नहीं रहा था ना ही कोई गा पा रहा था अब गाने में तो कोई बड़ी बात नहीं है भजन है सुर में गाओ बेसुर होकर गाओ करनी भक्ति है गाओ जरूर सिर्फ भाव गाओ जो भाव होता है वो साफ होना चाहिए सच्चा होना चाहिए सच्ची श्रद्धा सच्ची भावना होनी चाहिए गाने में कोई बड़ी बात नहीं है आइए आपके चौथा जी भवन किथे भजन जी आहे सच्ची उनखे पंहिंजो पाणी मुरीद मिली वेंदो आहे असां बि न किथे सिखिया आहियूं न ॻायो आहे अलाए कीअं केॾां केॾां वो मालिक जो असांजी माता हे जय बाबा जी आशीर्वाद जो संतन दरवेशनि जे दर ते गिले थी अचे पई न त काॾे पंहिंजा कारखाना ऐं धंधा छॾे करे हे असांजो डॉक्टर साहब मां त साईं जिन खे चवंदो आहियां साईं जंहिं महिल निकिरो न रटण ते त जीअं धर्मपाल खे गॾु खणंदो त ॿिए हिकिड़े धी खे बि दीपक खे बि गॾु खणो मां बि तव्हां सां गॾु आहियां अॻोपो लिखी पढ़ी ॾेई छॾियो खाली मुंहिंजी घरवारीअ खां खाई वठी छॾियो तो क्या कहते हैं दुनिया में दातार बहुत है दातार कहते हैं देने वाले को थोड़ा दबाओ दुनिया में दातार बहुत है दिखला दे दातारी वाह दातार का मतलब देने वाला और दातारी का मतलब लगातार देने वाला दुनिया में दातार बहुत है दिखला दे दातारी छोटा मोटा माल कमाकर बन बैठे व्यापारी शिवरंजनी कहाँ चले गए दुनिया में दातार बहुत है दिखला दे दातारी छोटा मोटा माल कमाकर बन बैठे व्यापारी सेठों का सेठ है मेरा नाम अपना तो सेठ जय बाबा जिसका सेठ है मेरे साथ नाचेंगे उसके लगे मेरा पे भाई लोगों तक का तालियां बजाएंगे कम से कम के लोग लगे जय बाबा जरो सेठ कितने आए अडकड़ी 50 लाख करोड़ को अचे तो कानून तो साइड थी नहीं क्या बात है बाहर गाड़ी भी दिया इनोवा ऑडी पर सेठ जो सेठ केरा क्या दाता केरा
पैसे तो लगे तो वो सेठ तो सेठ का वालों कोई सेठी का नहीं छोड़ दो। दुनिया में दातार बहुत है निकला दे दातारी, दुनिया में दातार बहुत है निकला दे दातारी, छोटा मोटा माल कमा कर बन बैठे व्यापारी, छोटा मोटा माल कमा कर बन बैठे व्यापारी, देखो का देश है मेरा अपना तो देश जय बाबा, देखो का देश है मेरा अपना तो देश जय बाबा। देखो बोलो देखा है सरकार यहाँ, भक्तों का दरबार लगा है और सरकार उनके सामने बैठे हैं। भक्त कहते हैं, क्या कहते हैं? भक्तों का दरबार लगा बैठा है सरकार यहाँ, जय बाबा जैसा इस जग में और कोई दातार कहाँ, इस जग में और कोई दातार कहाँ। सारी दुनिया का वो रखवाला बना दो तेरे बाबा, सारी दुनिया का रखवाला अपना दो तेरे बाबा। अरे दुनिया में दातार बहुत है निकला दे दातारी, दुनिया में माल कमा के बन बैठे व्यापारी, देखो का देश है मेरा अपना तो देश जय बाबा, अपना तो देश जय बाबा। जय हो आते हैं फूल यहाँ फैलाते हैं, चोटी करते आते हैं फूल यहाँ फैलाते हैं, रोते रोते आते हैं हंसते हंसते जाते हैं, रोते रोते आते हैं हंसते जाते हैं। साई ये करते रोई रोई करे आवड़ते होते सूरज में लगातार 493 मोको लो जय बाबा के कार्यक्रम छात्र और मानव पाजा अनुभव में आते हैं। असावड़ के जाने के देवी सूरत वाला रोड़ा तो जिनके बंगले में असा रहा है, असा जो दुदानी का रुपया जेके माताओं के तो पाजा अनुभव में बुझाया वे ये रोज रोज असा जो घर से आया है साईं के बताओ से गुरु ने क्या साईं के समाधि में अची करे उन्हें तो भी कहते हैं लो वाला वाली संगत छा माताओं में बुजुर्ग रोड पे घोड़ा पे कर तड़ी माई के साल में भजन लिखने की कोशिश करी तो की मानो अचे तो कोई गाय में तो नहीं चली तरह अभी जो बाहर में साकार क्या हुआ तो रोते रोते आते हैं हंसते हंसते जाते हैं, रोते रोते आते हैं हंसते हंसते जाते हैं, सबकी झोली में किसने डाला, किसकी झोली में डाला है हाथ नहीं करें। क्या बात है? सच बोलना झूठ मत बोलना। जिनकी झोली में डाला है, जिन्होंने हाथ ऊंचे नहीं किए मैं समझूंगा उसकी झोली में कुछ नहीं आया, अभी तक मेहनत ही कर रहे हैं। हाँ, जिनकी झोली में डाला है हाथ ऊंचे करके मेरे साथ मिलकर ताली बजा कर कहना है क्या? सबकी झोली में इसने डाला अपना तो देश जय बाबा, सबकी झोली में इसने
कीअं वेठो आहे मस्तु रिटायरमेंट आराम जी जीवन माता साहब वेठे आहे कंहिंजी बदौलत कंहिंजी कृपा हिन दर सां जुड़ियल अहिड़ी उदासी जी दरबार सां जुड़ियल असांजे जय बाबा जी जेकी माना हक़ीक़त ते क्या बात आनंद ही आनंद हो तो हाथों में दो हाथों से देता है दो हाथों से मांगू मैं दो हाथों से देता है थोड़ा थोड़ा मांगू मैं वो लाखों में देता है थोड़ा थोड़ा मांगू मैं वो लाखों में देता है अब सबका देश है निराला अपना तो देशों का देश है निराला अपना तो देश है बाबा दुनिया में दातार बहुत है निकला दे दातारी छोटा मोटा माल कमा कर बन बैठे व्यापारी देशों का देश है निराला अपना तो देश है बाबा देशों का देश है निराला अपना तो देश है बाबा भाई दीपक भाई की फरमाइश है या लाइन वाली है दो हाथों से मांगू में वो दो हाथों से देता है थोड़ा थोड़ा मांगू में वो लाखों में देता है दो हाथों से मांगू में दो हाथों से देता है दो हाथों से मांगू में थोड़ा थोड़ा राजभाऊ ये लाइन की दो याद आई असांजी भेण था असांजे बि भोलेनाथ जे मंदर में पग कई थी डॉक्टर जवाब ॾेई छॾियो मुंहिंजी अखियुनि ॾिठी ॻाल्हि आहे पोयनि 25 सालनि खां मुंहिंजो सां सुठो रस्तो आहे बाक़ाइदे डुकूं वाल जा ऑपरेशन हार्ट में प्रॉब्लम इहे तकलीफ़ रोज़ डॉक्टर रोज़ अहिड़ी रहमत क्या बात है ॾिसो कीअं न वञी भॻवान जी दुआ हर तरह ते मौज थी करे पई हिते बि अची नचंदी हो तो हाथों से मांगू मैं दो हाथों से देता है दो हाथों से मांगू मैं दो हाथों से देता है अरे थोड़ा थोड़ा मांगू मैं वो लाखों में देता है वो थोड़ा थोड़ा मांगू मैं वो लाखों में देता है दीपक का देश है निराला दीपक का देश है निराला अपना तो देश है बाबा वो दुनिया में दातार बहुत है निकला दे दातारी छोटा मोटा माल कमा कर बन बैठे व्यापारी देशों का देश है निराला अपना तो देश है बाबा 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 साईं जय बाबा के बिनी चांद ले लगना भाई यो आखिरी मौका था टाइम डालो घटा है देखने में मेरे रानी करे घुमरू माइंड में देखे नहीं हुआ यो लास्ट में कौन जब करे तो मिली करने की कभी करे साईं जय बाबा के बिनी चांद ले लगना
असांजे भाड़े जे लाइ ज़ोरदार तालियूं ॾिसो केॾो अॻियां कारी आहे संतनि सां गॾो गॾु असांजे भाभीअ जी बि अॻियां वञी वियो आहे असांजी भाॼाई वञी वेठी त असांजो भाउ नचणु आयो मूंखे बि नंढा आहियूं न मूंखे बि सिखणो आहे ॾाढी ज़ोरदार ताली मां असांजे भाउ जे लाइ छा चयोमांव सेवाधारी ट्रस्ट संस्था उहे ई हली सघंदियूं आहिनि सेवाउनि जा दर रहमत जा दरी पाण आहिनि सेवा जो मौक़ो उनखे ॾींदा आहिनि जंहिंजे मथां हू रहमत कनि था त अहिड़ा सुहिणा सेवादारी असांजो दूधाणी साहिबु साईं वॾी आसी हुसैन हुन खां वठी करे हर कंहिं जीवन काल में असांजा सभु प्यारा प्यारा सुहिणा सुहिणा सभिनी जा तारियूं हिकिड़ो सुहिणो नाच भॼन हुए देश हमीर जवानो काल में
जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो असांजे हिकिड़े थाणा मां आयो गुरुजी गीता जॾहिं असांजे शहर में क्रिश्चियन थियणु शुरू थिया त हिकिड़ो प्रेमी आयो बुजुर्ग माण्हू सभिनी दरबार में हलिया ॿ दरबार अहिड़ियूं मिलियूं जिन तन भई असां तव्हां सां गॾु आहियूं उहे निकिरा साम्हूं जेके असांजे साक्षात साईं विशनदास साहिब जिन पंहिंजे उमिरि खां पोइ बि उन्हनि छा चयो मां तव्हां सां गॾु आहियां धर्म जे लाइ तव्हां ॾिसंदा हूंदो हिकु हिकु प्रेमीअ खे साईं सम्झाईंदा आहिनि धर्म जा अर्चीकर हिंदू धर्म जा असांजा ठाकुर साहिब जे पिता साहिबनि जे ज़माने खां उहो लॻल अथव हिकु हिकु स्लोगन त पंहिंजे धर्म ते ॿियनि धर्मनि ते सॼो पूरो हलो तॾहिं बि कुझु न मिलंदो अथव पंहिंजे अबी ऐं अम्मा खे असां वेही करे छॾे करे माता वैष्णो देवी राणीअ ते असां वेही करे उते असां ॼमूं लॾूं इहे खाराईंदासीं पंहिंजे माउ पीउ खे बुख मारींदा त कुझु थींदी छा दोहा ॾींदी उहा माता चवंदी हीअ जेका हिते माता वेठी थी साक्षात भॻवान जो रूप उन्हनि जी त मिठड़नि जी सेवा कयां घर में बाबो लॻो पियो बीमार रमा लॻी पई आहे उन्हनि खे छॾे था ॾियूं ऐं डुकूं था पिया इहे असांखे सतगुरुनि जी वाणीअ मां हमेशह सिखण जो मौक़ो मिलियो आहे धर्म ते हलण जो मौक़ो मिलियो आहे तॾहिं सुहिणो भॼन छो जो उहा सुठी एनर्जी उन्हनि मां अचे उन जे लाइ पाण ठाहियो हुयो त पहिरियों दफ़ो मुंहिंजी घरवारी बि अचो हाणे हिकिड़ी आख़िरी सिर्फ़ु लोली पोइ संत जे मुखराबिंद मां सुठी वाणी ॿुधंदासीं वरी कुझु नओं शब्द भाभी जी चयो मूंखे भई लोली ॾियणी आहे पासे में बीठा भाऊ मां वाइड़ो थिए मां भाभी आराम तौर पर लॻंदव हाणे धर्मपाल भाऊ खे लोली ॾियूं त यारहं सौ अघु आहे की न पर नंढे बालकनि जे लाइ चयोमांसि फ्री अथव अचो अचो भाउ लोली ॾियो करे दे खाली तीन दे दो लोली ॾियो साईं जन खे पोइ नालो छा नित्या भाई नित्या विकड़ी ना लोली ॾेई नथी ताड़ी वजाए करे आशीष ॾियो नित्या ने पाणी भलो भाग तुंहिंजो थींदो नित्या ने पाणी भलो भाग तुंहिंजो थींदो भलो भाग तुंहिंजो थींदो भालो राजो के थींदो भलो भाग तुंहिंजो थींदो नित्या ने पाणी भलो भाग तुंहिंजो थींदो नित्या ने पाणी भलो भाग तुंहिंजो थींदो सुहिणो चहेरो जामा पहिरो सुहिणो चहेरो जामा पहिरो सुहिणो चहेरो जामा पहिरो सुहिणो चहेरो जामा पहिरो भूली नगर कमकाया भूली दाया
भी आई थी भाई न्याणी जल्दी को साईं जन के छात्र नाले जय बाबा की लवी अञा नंढड़ो आहे हुआ। बोलो जय बाबा की जय। अरे 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 प्यारी खुदारी साथ संगत मैं प्यारे ने देखा मौज मचाई आज सभी ताली बजाए स्वागत से जो किसी करे मां सोचो मैं तो मुझो जन्मदिन फेब्रुआरी के पहले हफ्ते में थियणो आहे उन वक्त असां हिननि खे ई ॿुधायूं क्या बात है, वाह धन्यवाद। हिन जो प्रेम श्रद्धा ऐं सुंदर नमूने में उन्हनि जेके व्याख्याऊं तय कयूं असां सभिनी जो मन ॾाढो प्रसन्न थियो आहे थियो त वटि इन करे मां मन में सोचियो भई मुंहिंजो जनमदिन आहे फेब्रुआरी जे पहले हफ़्ते में उन मौक़े ते असां हिननि खे हिकिड़ो ॾींहुं घुरायूं। वाह धन्यवाद। जय बाबा की जय। प्यारी साध संगत सत्संग सेखारे तो सत्य जो व्यवहार कयूं पूरे जो त्याग कयूं पाप कर्म न कयूं कंहिंजो भी जीवन में बुरो न कयूं रुगो कयूं न पर मन में भी न सोचूं जेकॾहिं असां मन में जे जो बुरो सोचींदासीं तो भगवान तो सब कुछ जाने थो हू अंतर्यामी आहे असांखे पके ई पको सजा ॾींदो इन करे कॾहिं बि बुरो वीचार बि न कयो कंहिंजे लाइ सभिनी जो भलो कयो तव्हांजो कोई बुरो थो करे तव्हां उनजो भलो करो पाण उनजे मन में वीचार थींदो त न मां ग़लति कमु थो कयां पाण माफ़ी वठंदो आहे प्यारी साध संगत अॼु खां ई कार्तिक जो मेलो चालू थियो आहे तव्हां पाण त अचो तव्हांजूं साहेड़ियूं मिट माइट सभिनी खे ॿुधायो जे सुभाणे अॼु खां बि वधीक माण्हू अचनि सुभाणे बि हिननि जो ई प्रोग्राम आहे साईं जो ही प्रोग्राम है। जी साईं तव्हांजे आशीर्वाद असांजे मथां मिलियल आहे तव्हांजो ई जय बाबा जो ई कार्यक्रम आहे असां बि दर जा बहाना आहियूं हिन वीचारनि जो एॾो प्रेम ऐं श्रद्धा अथव प्रेम में त छा ॿुधाए मूंखे चवंदा मूंखां गॾु हलो नज़र अचे हाणे ॾिसूं था जीअं भॻवान जी इच्छा हूंदी तीअं थींदो आहे बसि हाणे टाइम थियो आहे माताऊं परियां वीचारूं आयूं आहिनि जय बाबा भगवान की जय धर्म की जय हो धर्म का नाथ हो प्राणियों में सद्भावना विश्व का कल्याण हो हरि ओम शांति 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 शांति। जी सर सुभाणे भी शाम जो 7 बजे जो टाइम आहे ईअं न सर हाँ 7 खां 9 बजे ताईं छो जो टाइम टेबल जा पका आहिनि तव्हांखे अर्ज़ु कंदासीं पाण 6:45 हलिया अचो असां बि जेकॾहिं कुझु मौक़ो मिलियो आहे सेवा जो इहा सुहिणी टीम जेकॾहिं खणी करे अचूं था त असां बि घटि में घटि संगत हूंदी त मज़ो वठंदासीं लाभ वठंदासीं ऐं असां बि जेकॾहिं कुझु सिखिया आहियूं हम न हंसकर सीखे हैं न रोकर सीखे हैं जो कुछ भी थोड़ा सीखे हैं जय बाबा के होकर सीखे हैं बोलो जय बाबा की जय सच्चिदानंद। यानी सत्संग से सुंदरी आश्रम से हर साल 25, 26, 27 नवंबर के मेलो लगंदो आहे वो सभिनी के ध्यान में हुजे हर साल जीअं हितां बस परे असांजो प्यारो धर्म पाल रखियल हूंदो आहे हिन साल बि बस पहुची हलंदी जंहिंखे बि हलो सलाह करे पोइ धर्म पाल खे ॿुधाए छॾिजो उन ॾींहुं हलिणो आहे सुबुह जो राति जो हिते वापसि ईंदा आहियूं असां त 3 ॾींहं अॻु में ई वेंदा आहियूं हुते
अनेक शरण में भी निकली नहीं घूमिया त्यारे सत्संग थाने में 1 2 3 लोग वही जोर सा त्यार दिल खोले जोर सा जो ये इसको मुंह रोड़ो करे किया ये भी क्या करनी पार्वती एक 2 3 बोलो जय बाबा की जय। असांजे प्यारे प्यारे हाज़रान साईं सरदार साहिब की जय। भाई सारी संगत खां काई भी गलती थी हुई है वही को तो क्षमा याचना था गुरु। जय बाबा की जय। हिंदी चोरी ये भी मैं खींचा मेरे बोले कौन मैसेज भेजा बोले ना भाई बंद करना भाई ये मतलब नहीं भाई मोहम्मद की चलने दे कल पूर्व करना हेलीकॉप्टर है हेलीकॉप्टर में आओ कैसा पहले ले फिर वो ये मिला डॉक्टर कहाँ से लाया अरे बाबा ये मेरा दुखनिया चिपको बढ़िया आके नहीं तो खाना काम चांगलं झालं आपल्याकडे मॉनिटर मध्ये पाहिजे डायरेक्ट मॉनिटर आपल्याला दिला पाहिजे अवार्ड मैच काय गणो ना बबू जो छाजा पड़नी है ना बड़ी तो गण जो खाने अच्छी बड़ी टाइम हो रही है गणो